बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सोशल मीडिया के बाशऊर दोस्तन के अस्सलाम वालेकुम। दोस्तों, वीडियो इग्नोर करण खां पहिरें मुकमिल वीडियो ॾिसो। ही वीडियो में नज़र ईंदड़ जेको ही नौजवान आहे इहो ज़िले घोटकी जो जेको आहे गढ़ी चाकर जेकी मीरपुर माथेले खां थोड़ी जेकी आहे वेझो आहे उतां जो आहे जंहिंजो नालो इंसाफ़ अली आहे। ही समय जो आहे जेको 2019 में जेको आहे इन जो एक्सीडेंट थियो, जेको इन जो चवणो थी मज़दूरी ते वञी रहियो हो त इन जो बचाईंदे इनखे रक्शो लॻो या कार लॻी, जंहिंखां पोइ जेको आहे इन जो ही दिमाग़ वारो ही जेको हिसो आहे मुकमिल जेको आहे उनजो अंदरि थी वियो ऐं हू कोमा में हुयो, बेहोश वारी हालत में हुयो। सो अॼु वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे कि ही नौजवान जेको आहे तमामु परेशान आहे हिन वक़्तु ऐं डॉक्टरनि जे मुताबिक़ इन जो इलाज जेको आहे उहो मुमकिन आहे, जंहिं ते 3-4 लख रुपया जेको आहे उहो ख़र्चु आहे। उहो कराची में इन जो जेको आहे उहो ऑपरेशन थींदी। ऑपरेशन खां पोइ जेको इन जो चहिरो आहे उहो बिल्कुलु ठीकु थी वेंदो। ऐं ही नज़र ईंदड़ ॿी फोटो जेकी आहे इहा 2019 जी आहे, जंहिंमें हू बिल्कुलु ख़ैर सां हुयो ऐं सलामत हुयो। अवां ॾिसी सघो था उन वीडियो में केतिरो माशाल्लाह ख़ूबसूरत लॻे थो। ऐं उनखां पोइ इन जो अचानक जेको आहे उहो हादसो थियो इन सां, जंहिंखां पोइ उनजो चहिरो जेको आहे उहो ऐं हिकु अखि उनजी ज़ाया थी वई आहे ऐं उनजी ॿी अखि जेकी आहे उनमें बि उनजो लेंस जेको आहे उनमें पियल आहे ऐं उनजी ॼंघ जेकी आहे ही तव्हां ॾिसी सघो था। ही ॼंघ जी उनजी वीडियो आहे। हिन जी ॼंघ में जेका आहिनि उहे राडूं पियल आहिनि ऐं हीउ जेको आहे कंहिं मतिलबु कि लठ जे सहारे सां जेको आहे हिन वक़्तु उहो हली रहियो आहे। अवां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त भलारे महीने रमज़ानुल मुबारक जे सदके जेको आहे अवां तमामु दोस्त जेका आहिनि इन नेकी जे अमल में वधि खां वधि हिसो मिलायो ऐं असांजे हिन वीडियो खे बि वधि खां वधि शेयर कयो, ताकि जीअं असांजा पाकिस्तान ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि जेका असांजा भाइर रही ॿियनि मुल्कनि में जेका आहिनि उहे हिन वक़्तु रहनि था, राइश पज़ीर आहिनि, उन्हनि ताईं हीअ वीडियो पहुचे ऐं उहे हिन नौजवान जी जेको आहे उहो मदद कनि। कतरे कतरे सां दरिया आहे नौजवान जो जेको आहे असां मथां वो बि कैश नंबर बि ॾेई छॾियो आहे। जेका दोस्त उनजी मदद करणु चाहिनि था तुंहिंजे हिन ॾिनल नंबर ते जैज़ कैश नंबर जैज़ कैश जेको अकाउंट आहे उनजो ही नंबर ॾिनल आहे, उन सां राब्तो बि कनि ऐं उनखे पैसा ॾियनि। अगरि कोई दोस्त ज़िमो खणे थो त हू इनजी ऑपरेशन कराईंदो कराची में या जंहिं बि हंधि थींदी, सो उहो दोस्त इन सां कॉन्टेक्ट करे। लाइव ॾिसण खां पोइ जेको आहे मूं उन सां वञी मिलियुसि ऐं उन सां हाल अहिवाल कयुमि ऐं उनजी जेकी कंडीशन आहे उहा ॾिसी ॾाढो अफ़सोस थियो ऐं सोचियो त इंसान ज़ात जी हिकु इंसान जी ख़िदमत करणु पूरी इंसानियत जी ख़िदमत करणु बराबरि आहे। हिकु इंसान जी ज़िंदगी बचाइणु पूरी इंसानियत बचाइण जे बराबरि आहे। पोइ इन हवाले सां असां इहो फ़ैसिलो कयोसीं त इन दोस्त जो असां पंहिंजे पेज ते वीडियो स्टोरी ठाहे जेकी आहे उहा रखंदासीं ऐं तमामु दोस्त इन जी वधि खां वधि मदद कनि। अलाह ताला अव्हांखे बि जेको आहे उनजो अजर ज़रूरु ॾींदो ऐं इन वीडियो खे बि जेको आहे उहो वधि खां वधि शेयर कयो, ताकि जीअं इन नौजवान जी जेको आहे उहा मदद थी सघे ऐं उनजो चहिरो जेको आहे उहो ॿीहर जेको आहे उहो पंहिंजो सेम कंडीशन में पहिरीं में अची सघे। पहिरीं में त बहरहाल जेकी रब जी कुदरत सां तयारु जेकी शइ हूंदी आहे ओड़ी त कोई नाहे करे सघंदो, पर 20-29 थी वेंदो आहे। अगरि तव्हां दोस्त जेका आहिनि महिरबानी करे इन जी मां हथ जोड़ां थो त इन जी मदद कयो। ख़ुदा रा भलारे महीने जे सदके इन जी मदद कयो जेतिरी थी सघे ऐं इन वीडियो खे बि वधि खां वधि शेयर कयो। वॾी महिरबानी। अलाह ताला अव्हांखे शाद आबाद रखंदो।